कंदरा जे अदीबन जो बहरिया टाउन जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतिजाज। बहरिया टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी। सिंध जे क़दीमी वसनजीन खे ॾाहींदड़नि खे गिरफ़्तार करण जो मुतालिबो। कंदरा जे अदीबनि, शाइरनि ऐं सियासी समाजी धुरियुनि जो प्रेस क्लब अॻियां गॾु थी मलक रियाज़ जे ज़ुल्मनि ऐं बहरिया टाउन जे नाले में सिंधी ॻोठनि ते कब्ज़ागिरीअ ख़िलाफ़ भरपूर एहतिजाज कयो। उन मौक़े ते सिंधी अदबी संगत शाख़ कंदरा जे सेक्रेटरी कामरेड इनायत जागीराणी, काउंसलर हमीद अंसारी, अॻूणे सेक्रेटरी शाइर हुसैन जागीराणी, गुलाम मुस्तफ़ा कांधड़ो, ज़मीर जागीराणी, आसिफ़ जागीराणी, अमीर बागी, ताहिर सिंधी, शकील जागीराणी, गुलाम सरवर मीराणी, मोहब्बत राजपर ऐं ॿियनि उन वक़्तु सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त बहरिया टाउन सिंध जे ज़मीननि ते ग़ैर क़ानूनी तौरु कब्ज़ो कंदड़ मलक रियाज़ ख़िलाफ़ कार्रवाई करे। हुननि चयो त सिंध हुकूमत उन हवाले सां कुझु बि नथी करे, पर सिंध जा अदीब, शाइर, सान्यावंद उन मामले ते एहतिजाज जो आईंदा जो लाइअमल जोड़ींदे कराची ॾांहुं एहतिजाज करण जो सोचे रहिया आहिनि। हुननि वधीक मुतालिबो कंदे चयो त मलक रियाज़ समेत बहरिया टाउन जे दहशतगर्दनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार कयो वञे।